सिंध में धारनि जी आबादकारी खिलाफ कराची में वज़ीर आला हाउस आडो धरणो हणण लाइ वधंदड़ एसटीपी जे काफ़िलनि खे मुख़्तलिफ़ शहरनि में रोके समें कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन हवाले सां मौक़िफ़ मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे जिस्कम जे चेयरमैन बशीर खान कुरैशी सां। अस्सलाम वालेकुम बशीर खान कुरैशी साहब। वालेकुम सलाम। बशीर कुरैशी साहब, कराची ॾांहुं वधंदड़ एसटीपी जे काफ़िलनि खे मुख़्तलिफ़ शहरनि में रोकियो वियो आहे। कराची में रोड रस्ता कंटेनर लॻाए सील कया विया आहिनि, उन ते तव्हां छा चवंदव? इहा सरासर वॾी जाती ऐं गवर्नमेंट नाइंसाफ़ी पई करे त सिंधियुनि जे आवाज़ खे ताक़त जे ज़रिए रोकण जी कोशिश कई थी वञे, गोलियूं हलायूं थी वञनि, शेल हलाया पिया वञनि ऐं क़ौमी कारकुननि खे शहीद कयो थो वञे। इन जी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। असीं हुकूमत जे अहिड़े अमल खे निंदींदे उनखे ॿुधायूं था त पीपुल्स पार्टी सदाई पंहिंजे दौरे इक़्तिदार में सिंध दुश्मनी वारो किरदारु कयो आहे, सिंध सां नाइंसाफ़ी कयूं आहिनि ऐं सिंध खे हिननि मुकमिल तरह सां तबाह ऐं बर्बाद करण जी कोशिश पिया कनि। अॼु जॾहिं सॼी सिंध चए पई त सिंध खे धारिया मंज़ूर न आहिनि, जंहिंजे अचण सां असां अक़लियत में तब्दील थी वेंदासीं, असांजो वजूद ख़तरे में पइजी वेंदो। ही सिंधी क़ौम जे बका जी जंग आहे। इन में सिंधी माण्हू भरपूर तरह सां पंहिंजो हिसो गंढींदा ऐं हुकूमत जे अमलनि खे निंदींदा ऐं उनजी भरपूर मज़म्मत कंदा। बशीर कुरैशी साहब, हाणे ताईं तव्हांजा 3 कारकुन शहीद थी चुका आहिनि, इन्हनि बाबति तव्हां वटि कुझु इतला आहिनि? मूंखे इहे इतला जेके मिलनि पिया प्रेस मां ॿुधूं पिया, बाक़ी 2 कारकुन असांजा बि उन्हनि सां गॾु जेके नादरन बाईपास ते जेको हमलो थियो आहे उन में असांजा बि 2 दोस्त ज़ख़्मी थिया आहिनि ऐं ख़बरूं चारूं अञा वठूं पिया, कलेक्ट कयूं रिपोर्ट हूंदी त पोइ वधीक पंहिंजी हिकमत अमली पधरी कंदासीं। बशीर कुरैशी साहब, जिस्कम जा कारकुन पिण धरणे में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ शहरनि मां निकिता आहिनि, छा जिस्कम जे कारकुननि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे? तव्हां वटि उन हवाले सां का ॼाण आहे? असांजा कारकुन बिल्कुलु हैदराबाद में बि 2 दोस्त असांजा ॿधा आहिनि ऐं असांजा कारकुन मुकमिल तरह सां हिननि धरणनि में एहतजाजनि में गॾु आहिनि ऐं मैदान ते आहिनि ऐं तरक़ी पसंद पार्टी सां गॾु आहिनि। बशीर कुरैशी साहब, जिस्कम जा कहिड़नि शहरनि मां काफ़िला कराची लाइ निकिता आहिनि? इंतज़ामिया जे रवैये खे तव्हां कीअं था ॾिसो? जिस्कम कराची असांजी भरपूर तरह सां शरीक थी आहे ऐं ॿियनि जॻहनि तां बि असांजा उन्हनि एसटीपी जे कारकुननि सां गॾु निकिता आहिनि ऐं हुकूमत जो रवैयो इंतिहाई निंदण जोॻो ऐं मज़म्मत जोॻो आहे त पाण खे जमहूरियत जा दावेदार सॾाइनि पिया ऐं चवनि पिया त सिंधी माण्हुनि जो असांखे मैंडेट हासिल आहे ऐं पोइ सिंधी माण्हुनि जी राय खे हू ॿुधण जे लाइ बि तयारु न आहिनि। इहो अमल सरासर पंहिंजी धरती सां गद्दारी वारो अमल आहे। असां उन जी मज़म्मत था कयूं त पीपुल्स पार्टी सिंध जे अंदरि जेका सिंधी माण्हुनि जे राय जी तौहीन पई करे ऐं धारियुनि खे जेका पुठ भराई पई करे उन खे सिंधी माण्हू क़बूल न कंदा ऐं सिंधी माण्हुनि जो इहो फ़ैसिलो आहे त सिंध जे अंदरि को बि धारियो असांखे क़बूल न आहे। बशीर कुरैशी साहब, तव्हांजी महिरबानी।